पैगाम सिंध न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं। पखो में कुआरा मौला में पौरत अली मोहम्मद कुआर जे कखा ऐं घर के फटाके मां ओचितो बाहि लॻी वई। बाहि जे शोलनि ते शहरी बर वक़्त घर घणी माज़ूल पौरत अली मोहम्मद कुआर खे ॿाहिरि कढी बचाए वरितो, जॾहिं त घर में पियल हंध बिस्तरा सोलर सिस्टम पखो कुर्सियूं ऐं ॿियो सामान सड़ी खाक थी वियो। उन हवाले सां मुतासिर माज़ूल पौरत अली मोहम्मद कुआर ॿुधायो त पंहिंजे माल जे वथाण ते पाड़े जा कुछ ॿारड़ा रांदि खेॾंदे माल जे वथाण ते पियल पलाल में फटाको चलायो, जंहिं सबबि बाहि लॻी वई। समूरे माल घर ऐं वथाण खे वकोड़े वई। असां सिर्फ़ जानियूं बचाए ॿाहिरि निकितासीं ऐं नतीजे में पियल समूरो सामान सड़ी खाक थी वियो। पौरत जे पुट अब्दुल रशीद कुआर वार जी अपील कंदे ॿुधायो त पौरत आहियूं, पोरियो करे पेट गुज़र कंदा आहियूं। सोलर सिस्टम हंध बिस्तरा समेत घर जी छित पिण सड़ी वई आहे। मुतासिर चूंडियल नुमाइंदा ऐं सरहदी वारनि खां अपील कई त मिसकीन जे माली सहायता करे नुक़सान जो अज़ालो कयो वञे। पखा आहे छितियूं सभु सड़ी वियूं आहिनि, को पाड़े वारो न आयो आहे। 3 लखनि जो नुक़सानु थियो आहे। ॾेई छोरो भॼी वियो आहे, फटाको छॾियईं। ॿी माज़ूर उहो किरी पियो, हुनखे धक लॻा आहिनि।